अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल? खुश हो? तबीयत सही है? अल्लाह खुश करे दोस्तों अॼु असां आया आहियूं पंहिंजे दोस्त मुनीर मलाह ॾे ऐं अॼु वहीद अली जो शौक़ु आहे त अॼु मां कुझु पंहिंजा लफ़्ज़ ॻायां ऐं पंहिंजो आवाज़ ॿुधां। ॾेवाल वहीद अली जी अदा तोखे ॻाइण जो शौक़ु कीअं थियो? अदा ॻाइण जो शौक़ु कोन थियो पर अधे सिफला मूंसां ज़िद कयो त तुंहिंजो आवाज़ सही न आहे। अच्छा हा सो हाणे मां इन जे करे आयो आहियां पंहिंजे भाउ मुनीर ॾे त अॼु मां थोरो कलाम ॻाए हिनखे ॾसींदुमि। अच्छा माशाल्लाह त माशाल्लाह ॿुधाईंदुमि त मुंहिंजो आवाज़ माशाल्लाह आहे। सही। इन जे करे आयो आहियां हिते। अच्छा उस्ताद मुनीर इहो त ॿुधायो तव्हां त उस्ताद आहियो, रिकॉर्डिस्ट वॾा आहियो, माशाल्लाह दादू लेवल ते बिल्कुलु मशहूरु बि आहियो। त तव्हां असांजे दोस्त वहीद अली खे कीअं था ॾिसो त ॻाइण जे अंदाज़ जे मुताबिक़ ऐं छा माना करे सघे थो या ॻाए सघे थो या न? जी अदा मोहम्मद खान, असल में मसइलो हीअ आहे त जेके वॾियूं प्रोडक्शनूं आहिनि, वॾा रिकॉर्डिस्ट आहिनि, उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त पहिरीं जेको ॻाइण जे लाइ ईंदो आहे उन खां मतिलबु त थोरो ट्राए वठंदा आहिनि ऐं उन हिसाब सां मूं बि ट्राए वरिती आहे दे जी त ट्राए में सुठो मतिलबु त आयो आहे। इनशाला हुन जी कोशिशि ऐं असांजी कोशिशि जेका आहे त बिल्कुलु रंग लाईंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा दोस्तों वहीद अली सुमरे खे त बिल्कुलु शौक़ु थियो आहे ॻाइण जो, पर असांजो ॿियो दोस्त आहे सैफलाल उंड जेको थो चवे वहीद थो ॻाए त मां बाक़ी छा में घटि आहे। त अचो त सैफला खां कुझु पंहिंजा हाल वीचार वठूंसि। सैफला देव हाल अदा माइको भी गावण दा शौक थे। अदा मां तो चवां त वहीद जड़ा भी गाइंदा ऐं माशूक शार जड़ा भी गाइंदा पो असां घाटूं था तो असां जो आवाज घाटा जा तो असां भी गाइंदासीं। अने हे जो एड़ा फनकार गाइन था वो असां घाटूं माशूक शार माशाल्लाह सिंध जो हाई लेवल जो फनकार आ माशाल्लाह उनजी सुंद में ॾाढी चाहत आ। हाणे वरी नओ आयो आहे इहो गंगा मच इहो मड़वा समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना। खाली कम दा बंद अरे तुम न करना रिकॉर्डिंग में न कर मुश्किल सजी उम्र तोखे कटी सदा अञा सही न थियो इहो। सजी उम्र तोखे मेहमान कयां मथे छिक थो थिए हा न। हा हल करे हिक पूरो अरमान कयां अच सजी उम्र तोखे मेहमान न तुमसे ना हो पाएगा। 5 hours later. सैफला दे हाल बस हिकिड़ो मिनट कल वीडियो जेका तूं एडिट कई पार कसारियासी शाहजहां है न, तूं वरी वीडियो ते लिखई बेनज़ीर छो? यार ये रात ज़हन काम कौन करे लिखे ने बेनजीर लिखी गया ये भला संगत देख सी खबर पोसी कम बेनज़ीर पार के लेडीज ही देखो खबर है आ दहेज भी लेडी से भला मिक्स बेनजीर आचार करत की खादी है गुलाब दस्त मां दादी करा मां सुबह ये सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। तेरे सूरती भाई देख मागा बता ये टोंगू वाले उना दी बस बीन तू खाबे पासे कॾहिं न हरन अगर सीने ते चढ़िया अरे गई तो वाला आए सीधा ने मैं त गेम खेरे पर पीछे रोसो तो तुसा न रोसो असा पूरी रसू जा लाइक अदा इहो तो सोचे यार मेरे धक के बेचारा गया हलिया है ना ना यो वाम थी सी बस इकड़ा केड़ा वो खबर साहब जेला बुधा है हां डाडा भला बिरयानी खावे ना सक डेली और गिलास भर नहीं पीवी चा 50 रुपए को बचे 100 चा बचे बस चाबी ना देख तो सही यार तंग कर मारे से ना हिकड़ी गाल दा होटल ते घणा भरंदा भी मिसाल 60 60 180 एक गिलास करना है 150 रुपए
पे जेको को मसला है क्या गिलास दे लाला पैसे खबर है ॾेसूं? क्या करे सवे हाँ मिर्चा थाप लीमा था संगत होटल वाला बेचारा थोड़ा था बेचारा फिर जो को पानी काढ़ा है एक को पानी पिलाए एक को पानी पिलाए सो गिलास बने हाजिर है अरे अलग से अरे यार अरे इकड़ी का अरे तुसा को बिया कुछ को लगे मेरी चाबी न दिए यार देख तो सही ने बेजार कर मारे से जनमल कैनल बस ये शुरू थी वेंदा भाई एड़ा गिलास मारे सांस न याद करे मेरी मार लेना लगता पे आज को घरू मांगण खवा कढे ने अलग यार एकड़ा मथे ज सूर है पोनिस्टान टिक्की खादी हम पेट च गड़बड़ थी गई सूर तो लथा ही कोने पर हणो पेट च गड़बड़ थी गई मुदे खा टिकी खा दे गुमरे थी प्यास ने अल्लाह वो हण केड़ी खबर मुदे खार जे या क्या हा यार माइक को भी पेट गाल बाड़े खबर है क्यों क्यों तो रुपी बाकी बेटा बात बनाती हो लगे था अकबर डिश है विसरी हाथ में कोप गया था मुले ये में डिश है विसरा है जरे मुले डालाक भलाई मत ये रे अकबर चाय जो छा थियो पेंटिंग बस असा पीती थी असा वणू था ना कांच थी गई गंज थी गए दू ठुक तुम्हारे से उन मगे चाय 2 hours later. सिफला हां देवाल किथे है जो परेशान लगा बैठे यार मां सीने सोच में मोतला आवे में हाँ सोचा पियो तो डॉक्टर खे तो डॉक्टर किए थियो अच्छा उनके इश्क लगो डॉक्टरी जो या इए बस डॉक्टर थियो अच्छा ऐं ॿी ॻाल्हि इहा मूंखे सोच मारे थी जेको डॉक्टर पर्ची ते लिखंदो आहे हाँ हिकिड़ो डॉक्टर सम्झे थो ॿियो पर्ची वारा हाँ मूंखे पर्ची लॻे- आ रहा है स्टोर वाला स्टोर वारा स्टोर वाला अच्छा स्टोर अच्छा वारा सम्झा आहिनि हाँ। इहो लिखंदो लॻे थो ईअं लिखंदो आहे त फुरियो मांस हाणे लुटीस तूं बकाया माना मरीज़ पियो चक्कर काटे अच्छा ॿुधी तो था इनजा हाल इन जी अजीब सोच आहे इन खां वधीक राय वरी सजाद खां पुछूं था अदा ए वांदो माण्हू आहे हिनखे बसि इहे ख़बरूं न बसि ईं ॿियो छा है आहे न? पाण डॉक्टर आया ना मां हिकिड़ी सोच कयां न डॉक्टर खां पुछां त डॉक्टर कीअं हे थियो पाण लोठियो आहे हिनखे छा आहे वांदो आहे। उथी 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 हाणे उथी लिखे हाणे दुकान के शेर त आगे न वञो सारो वाह, जे- पूरो सोच में इहो सीन छांटी कर गाड़ी करी सजा दे बाबा छांटी कर हल मां रोजी कयां मां वांदो थोड़ी आ बच्चन जी रोज़ी दा अचो व्लॉग ना भरियो असा के सजाद बाजी यार मुझे मूड जो कारो मो करे छॾियो एड़ा दुकानदार दोस्त लगा मां मरी वियुमि अरे छा तो लिखी मां लिखायो तो त मोहम्मद सुभाणे काछे कोन हलंदो अरे हलंदासीं तूं रात अरे लाइट अची वई लाइट अची वई हां ॾिस लाइट अची वई असांजे पाकिस्तान जी कहावत मशहूर आहे जे लाइट अची वञे उहा ॻाल्हि सची आहे अब सजाद ॻाल्हि सची आहे न यार मां तो कोशिश कंदम बाकी रब जी मर्जी आहे मुझी तो मर्जी ना है मुंहिंजी कोशिश ईअं आहे ख़्वाब आहे बस खाब ना है मां कोशिश कंदम मां चवां थो बाकी हे टिकट हिल के छॾ ना छॾ तोखे बटू में विझी ॾियां न न न मां कोन 2 hours later. अच्छा दोस्तों असां हाणे पंहिंजे घर पहुची विया आहियूं अॼु जे व्लॉग खे हिते एंड कंदासीं ऐं उमेदु आहे त असांजे अॼु जे व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो अॼु जे व्लॉग में असां ॾाढी मज़ाक मश्करी कई उमेदु आहे त इहा ॾाढी जेका मश्करी मज़ाक असां कई त तव्हांखे बिल्कुलु पसंदि ईंदी हूंदी जेकॾहिं मज़ाक मश्करी इहा पसंदि आई आहे त कमेंट में असांखे ॿुधाइजो जीअं अॻिते बि थोरो मज़ाक मश्करी हलंदी रहे असांजी महिरबानी यार दोस्तो असांजी चैनल महिराण जी सूंह खे लाइक कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो ज़रूरी महिरबानी तव्हांजी